खैरपुर जी मॉडल कोर्ट मंशियात केस में जवाबदार के 9 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट जे स्पेशल जज मोहम्मद इस्लामुल हक आराई जे अदालत में राणीपुर थाणे जे हिक मंशियात हथ अचण वारे केस जी ॿुधणी थी गुज़री। केस में जवाबदार ॼाणायल गुलज़ार मंगणे जो मथां ॾोह साबित थियण ते अदालत खेसि 9 साल कैद ऐं 80,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। ॾंड जी रक़म न ॾियण जी सूरत में जवाबदार 6 महीना वधीक कैद काटींदो। बचलपुर सरकारी खूह ऐं उन जे आसपास जे कच्चे तोड़े पके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कणक जा लाबारा शुरू ऐं केतिरनि ई जायुनि ते कणक जा थ्रेशर बि तमामु तेज़ीअ सां हली रहिया आहिनि। ग़रीब हारियुनि में ख़ुशीअ जी लहर अची वई आहे। ॿिए तरफ़ जेके मज़दूर वेचारा 5 खां 600 रुपया दिहाड़ी ते मज़दूरी कनि था, उन्हनि जो चवणु आहे त असां जेके दिहाड़ीअ वारा मज़दूर आहियूं इहे अन्न किथां वठी सघंदा, जॾहिं त कणक जो रेट 4,000 खां 5,000 रुपया आहे। इन्हनि मज़दूरनि जो चवणु आहे त असां हुकूमत खे अपील था करियूं त कणक जो सरकारी अघु घटाए वञे, जीअं असां मुश्किलातुनि खां बची सघूं। सॻियूं में वधंदड़ मंशियात जे आज़ार केतिरा ई घर उजाड़े छॾिया। सॻियूं में वधंदड़ हीरोइन, चर्स, अफ़ीम, आइस, भंग समेत ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मंशियात वापराइण सबबि नौजवान नस्ल तबाह थी वियो। मंशियात जा आदि ख़र्च न हुअण करे नशो वठण लाइ मस्जिदुनि, इमाम बारगाहुनि, दरगाहुनि ऐं घरनि तोड़े औताकनि समेत दुकाननि मां चोरियूं करे नशो ख़रीद कनि था। पर सॻियूं सोबोदेरो पुलिस मंशियात फरोशनि तोड़े मंशियात वापराईंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। बेहतर पुलिस सहूलतकार बणियल रही। गुज़र राति देर सां सॻियूं शहर जे मतो मोहल्ला में नशे जे आदि चोरनि मस्जिद जा ताला तोड़े मस्जिद में पियल बैटरी ऐं पखे समेत ॿियो सामान चोरी करे विया। बर वक़्ति शहर में चौकी कंदड़ चौकीदारनि चोरनि जो पीछो करे चोरी थियल सामान छॾाए वरितो। उन सिलसिले में उतां जे रहवासियुनि अतीकुर रहमान मतो ऐं ॿियनि चयो त सॻियूं में वधंदड़ मंशियात जे आज़ार केतिरा ई घर उजाड़े छॾिया आहिनि। नशे जे आदि माण्हुनि सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ॾोही सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। चोरनि जी निशानदही करण बावजूद पुलिस उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे, जंहिं करे चोरनि तर तपाए ॾिनो आहे। ॾोही वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। हिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त सॻियूं में वधंदड़ मंशियात जे आज़ार ते ज़ाब्तो आणण सां गॾु मंशियात फरोशनि ऐं मंशियात वापराईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में अमन अमान जी सूरत-ए-हाल बहाल कराई वञे। खडड़ो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में शागिर्दनि जी लाइब्रेरी, कंप्यूटर, एयर कंडीशन रूम जो इफ्तिताह कयो वियो। स्कूल जे सीनियर उस्ताद साईं वज़ीर ख़ास खेली मैडम निगहत नाज़ पठान, साईं अब्दुर रहमान टालपुर, साईं ज़ुल्फ़िकार मलिक ऐं ॿियनि रिबन काटे इफ्तिताह कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे स्कूल जी हेड मैडम निगहत नाज़ पठान चयो त ही कंप्यूटर ॿारनि जी सिख्या तालीम ख़ातिर आहिनि, जेके स्कूली शागिर्दनि जा आहिनि। इन्हनि खे फ्री टाइम कंप्यूटर जो पीरियड ॾिनो वेंदो। ॿिए पासे स्कूल में केतिरियूं ई सोलर प्लेटूं लॻायूं वयूं आहिनि। बिजलीअ जे बहिरान जे करे सख़्त गर्मीअ में ॿारनि खे पढ़ण में मुश्किलात थींदी आहे। नवाबशाह भरिसां ॻोठ उमर ॾाहिरीअ में समाजी तंज़ीम पारां नंढी उमिरि में शादियूं कराइण, नंढी उमिरि में ॿारनि खां कम ऐं मज़दूरी कराइण ऐं स्कूल में ॿारनि ते तशदुद करण वारे मौज़ू ते हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शहनाज़ सियाल, अक्सा जमाली, मरियम पठान, डॉक्टर फिज़ा चांडियो, साजिद ज़रदारी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते उन्हनि चयो त असांजी तंज़ीम ज़िले शहीद बेनज़ीराबाद में 6 महीननि खां कमु करे रही आहे। असांजो मक़सदु आहे त जेके वालिदैन पंहिंजे नियाणियुनि जी नंढी उमिरि में शादियूं कराइनि था, जेको उन्हनि सां ज़ुल्म आहे, अॻिते हली उन्हनि सां काफ़ी मसइला थियनि था। इहे अॻिते हली औलाद खां महरूम थी वञनि थियूं ऐं जेके वालिदैन ॿारनि खे पढ़ाइण खां इनकार करे उन्हनि खे नंढी उमिरि में ई ज़मीन जो कमु ऐं मज़दूरी कराइनि था, उन्हनि खे खपे त पंहिंजे औलाद खे पढ़ाइनि त जीअं हू अॻिते हली कामयाब पाकिस्तानी शहरी थी सघनि। ऐं बरसाति में जेके स्कूल किरी पिया हुआ ऐं काफ़ी ॿार तालीम खां महरूम थी विया आहिनि, असां उन्हनि सभिनी ॻोठनि में वञी ॿारनि खे स्कूली किताब, बैग ऐं ॿियो सामान बि फ़राहम कयो आहे त जीअं हू पंहिंजी तालीम जारी रखी सघनि। सखर हाईवे मुलाज़िमनि पारां हक़नि जे हासिलात लाइ लबे मेरान खां चीफ इंजीनियर हाईवे जी ऑफिस ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हाईवे एम्प्लॉइज़ यूनियन जे अॻुवाणनि मोरियल पंवर, गुलाम कादिर, ज़ाहिद हुसैन लाशारी, ज़वार गुलाम शबीर भुट्टो, अयाज़ हुसैन ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध हुकूमत पारां 1 खां 4 ग्रेड ताईं भर्ती शुरू कई वई आहे, जेका ऑफिसर मनपसंद माण्हुनि खे भर्ती करे ग़रीब सालनि खां ड्यूटी कंदड़ मुलाज़िमनि जा हक़ मारे रहिया आहिनि। सीनियर मुलाज़िमनि जो टाइम स्केल, प्रमोशन, अलाउंस ऐं सन कोटा खां महरूम रखियो पियो वञे, जेका मुलाज़िमनि सां सरासर ज़्यादती आहे। पहिरियों हक़ सालनि खां ड्यूटी दौरान फ़ौत थी वियल मुलाज़िमनि जे बचण जो आहे। अगरि मुलाज़िमनि खे पंहिंजा सीनियोरिटी मूजिबि हक़ न मिलिया त कमु छॾ हड़ताल करे एहतजाज जो अञा बि दाइरो वधायो वेंदो।